मामन खान खान सिंध जो दोस्तों अस्सलाम वालेकुम। याद ही मदद खुश होंदो आबाद हो जाते बनो देसी परदेसी बाहर जेके भी आयो सब आबाद होंदो खुश होंदो। जियां त असांजो प्यारो मोहतरम नैत खान मोहन चाचड़ साहब इन बाबा साईं जी मज़ार ते आया। हिन जा लख कुर्ब लख एहसान वधीक पाण ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन किराम, जीअं त जो असां फ़क़ीर मरहूम सिंध जो बब्बरनर शेर बेताज बादशाह जलाल चांडियो जेको सिंध जो हिकु भलो नालो आहे ऐं तारीख़ में ता क़यामत रहंदो, उन जे मज़ार ते आहियूं। भेटा गुड़ फरमायो आहे, जाभूं पहिरीं मूं साभूं मथे सॼणी ॾिङ लटबा धूड़ में उभे ॾिठासूं ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ चई। लतीफ़ साईं खे बि जलाल साहब घणो ॻायो आहे ऐं उन खां बाद काफ़ी शाइरनि ॻायो अथऊं। वक़्त फ़क़ीर खे बि ॻायो अथऊं। हींअर मां वक़्त फ़क़ीर जी काफ़ी पेश कंदुसि, उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं जेका नसीहत जी आहे। ऐं तव्हां असां ते हक़ आहे त जेके पंहिंजा तव्हांजा असांजा हीअ जेके वॾड़ा ज़ाहिरी तौरु जहान छॾिया आहिनि, तव्हां असां ते हक़ आहे तव्हां इन्हनि जे हक़ में दुआऊं घुरूं। सुभाणे इन मिटी में इन क़बर में तव्हां असांखे बि अचिणो आहे। इन करे नसीहत जो नुक़्तो पेश ख़िदमत आहे वक़्त फ़क़ीर जो कलाम। असांजी इहा दिली दुआ आहे अलाह ताला जलाल साहब जे दर्जा बुलंद था फरमाए थो, छाकाणि जो ही उहो रागी आहे जंहिं ज़बान सां न, जंहिं हां फाड़े, जंहिं जिगर सां दिलि सां ॻायो, जंहिंजो अॼु तक उन जो आवाज़ु नेमल बदल कोन्हे। सूफ़ी फ़नकारी हिसाब सां उन खां अलावा असां जीअं तव्हां बुनियादी नात ख़ान आहियां, इनशा अल्लाह नात ख़ान ई रहबो। हाजी लीमो फ़क़ीर मुंहिंजो उस्तादु आहे, हाजी जानण फ़क़ीर उस्तादु आहे, हाजी ग़ुलाम नबी मैसर, इहे टे बुज़ुर्ग नात ख़ानी में जीअं इश्क जो दरिया वहायूं, अहिड़ी तरह राग जी दुनिया में जलाल चांडे पंहिंजो दरिया वहाए ॾेखारियो। न ॾिसंदो हो ज़ाहिरी खीसनि ॾे, जेको हुन कलाम पेश कया सूफ़ी बुज़ुर्गनि जा दिलि खां कंहिं दिलि वारो आवाज़ु जंहिंजो अॼु ताईं न अची सघियो आहे। इन करे अलाह ताला हुनजा दर्जा बुलंद करे। तव्हां बि सभई चओ आमीन। सुभाणे तव्हां असांखे बि हीउ जहान ॾिसणो आहे। उम्मती महबूब करीम जा आहियूं ऐं नबी साईं जो फ़रमान आहे त तव्हां हर रोज़ मुक़ाम ते वञी उन्हनि जे लाइ तव्हां दुआ घुरदा कयो ऐं सभिनी खे बख़्शींदा कयो। अलाह ताला जी रहमत वसी आहे, उहो पूरी दुनिया जे मुस्लमाननि खे पहुचाए सघे थो। हाणे पेश ख़िदमत आहे नसीहत काफ़ी वक़्त फ़क़ीर जी। संगती हथ नाल संगती उतूमल उथी जाग जिंदड़ी जुलसूं थू लॾ सबल न देस पोता जना सन उथी जाग जिंदड़ी जुलसूं थू लॾ। करीम रब तुरंग करम हबीब करीम जी सारी उम्मत ते रहम फरमाए। जेके ही जान छॾिया आहिनि सभिनी जी मज़ारनि ते क़बरनि ते रहमत मियां फरमाए। या अल्लाह जेके असां ज़िंदा आहियूं पंहिंजे हबीब करीम जो इश्क मोहबत अता फरमाए। ख्वार ऐं बदकार डूबे हुए ज़िलत में जो कुछ भी हबीब तेरी उम्मत में, या अल्लाह तुझे हबीब जी उम्मत में, या अल्लाह मूं सदके करम कर रहम कर। न तो घुरण चे बग़ैर घुरे उहो अता कर जेको असांखे हिन जान में फ़ाइदो मिले। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद अल्लाह जो रहमत हूंदा है। जलाल फ़क़ीर अल्लाह आबाद खुश अल्लाह। जीअं त दोस्तो तव्हांखे दमदार करायोसीं, जेके बि दोस्त ॿाहिरि जेकी बि संगत आहे देसी परदेसी ॿाहिरि
जीअं त असांजो मोहतरम प्यारो ख़ान मोहम्मद चाचड़ साहिब जी वॾियूं महिरबानियूं, हे कुर्ब जा कदम भरे असां वटि पहुतो आहे हिते। हुन जा लख अहसान आहिनि कुर्बान। असांखे पंहिंजे गंज मां, पंहिंजी ॾात मां कुझु ॿुधाई बि सही, न त ॿुधाई। अलाह हिनखे आबाद रखे, ख़ुशि रखे, सदाईं आबाद हुजनि, ख़ुशि हुजनि। जेके बि ॿाहिरि असांखे ॾिसी रहिया आहिनि सभिनि खे सलाम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज़ीज़ दोस्त, वरी बि असांखे इहा ई गुज़ारिश कनि, जिथे हुजो आबाद हुजो, साईं मां सदाईं मथे करे सिंध सुखार। दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। अॼु हुन जवान जी मज़ार ते आहियूं जंहिं सारी उमिरि पंहिंजे दर्द जो सुफ़ियाण रंग पेश कयो। तव्हां असांखे बि जहान छॾिणो आहे, इन करे ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ जो आबाद आबाद। बस बस चले जाओ। दोस्तों ख़ुशि आहियो, ॿियो ख़ैरु आहे यार। वञो हुतां ते वरी कुझु दम दीदार वठो। अस्सलाम वालेकुम। चलो अस्सलाम वालेकुम। अदा ख़ुशि सभु ख़ैर बाबा, बाबा ख़ुशि आहियो ख़ैर, तव्हां ख़ुशि आहियो ख़ैर, महिरबानी दा। वाह असां साईं जन खे अर्ज़ु कयोसीं, वाह जेको हाल तव्हांजी ड्यूटी ॾियूं न घर पाणी कयूं, पर साईं फरमाइश कई त मां लस्सी पीअंदुसि। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा करम आहिनि, लस्सी बि हाज़ुर आहे साईं जे लाइ। हीअ त माशाअल्लाह हाणे अबाणो खाधो आहे, लस्सी पाणी साॻ अबाणा खाधा न असांजा। अल्हम्दुलिल्लाह कोशिशि कई आहे साईं जी, असां फरमाइश पूरी कई आहे। उहो इन निस्बत असांजो जलाल साहिब मेन जो शौक़ीन हो, उहो पाण त खीर पीआरींदो, पर असांखे लस्सी पीअण जी अलाह सादत कई आहे। ॿुधोसीं, इहो अरमान ज़रूरु रहिजी वियो। जे फ़क़ीर सां रूबरू कचहरी न थी सघी, जानपुर में थी, पर हिते करे न आयासीं। आया बि हुआसीं लेकिन न अची सघियासीं। जो हुनजी ज़िंदा हयाती में अचो हां त ॿुधोसीं त फ़क़ीर वॾी ख़िदमत कंदो, महिमाननि खे पाण मानी खाराईंदो, पाण खाधा खाराईंदो, पाण खीर पीआरींदो। उन निस्बत खे ज़हन में रखी ये ज़ाहिरी तरह फ़क़ीर साईं जो असां खीर न पी सघियासीं, त अॼु संदसि मेन जो उहो लस्सी पी रहिया आहियूं। अलाह ताला ता क़यामत ही वेला अंगण आबाद। आमीन आमीन। अहसान वरी महिरबानी। वेहो हा, जेके ॿाहिरि असांखे ॾिसी रहिया आहिनि, कमेंट करे रहिया आहिनि, वॾी महिरबानी, लख अहसान उन्हनि जा। छो त दोस्त माशाअल्लाह गंज थी विया आहिनि, जेके बि असांखे ॾिसी रहिया आहिनि, नाला माशाअल्लाह घणा थी विया न। अलाह सभिनि खे आबाद रखे, ख़ुशि रखे, जिते बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे प्यारनि सां आबाद हुजो, ख़ुशि हुजो। महिरबानी, तव्हांजो लख अहसान सभिनी ॿारनि जो।